नसरीन ठिकराटे जी प्रिंसिपल साहब बद इखलाकी करण खिलाफ एहतजाजी मुज़ाहिरो कयो पियो। इन हवाले सां तफ़सील ॾिसूं था मजीद महर जी हिन रिपोर्ट में। ठिकराटो लॻ गवर्नमेंट हायर सेकेंडरी कैंपस स्कूल मुबारकपुर जे उस्तादनि ऐं शागिर्दनि पारां स्कूल में मुक़रर उस्ताद मोहम्मद उस्मान महतम खिलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो। एहतजाजी मुज़ाहिरे में शरीक उस्तादनि ऐं शागिर्दनि वधीक सिंध टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त ये असांजो जेको अॼु एहतिजाज आहे वो असांजे कल सीनियर प्रिंसिपल जनाब जान मोहम्मद मलिक साहब सां उस्ताद मोहम्मद उस्मान जेको रवैयो इख्तियार कयो आहे, सॼा उस्ताद शागिर्द ये सभिनि जो एहतजाज रिकॉर्ड कराइनि था त महिरबानी करे इन जी इंक्वायरी कराए शफ़ाफ़ नमूने सां उनखे उन तकमील ताईं पहुचायो वञे। जेको वाक़ियो थियो आहे साईं ॻाल्हि अॻु में करियो आहे जान मोहम्मद मलिक साहब सां जंहिं साईं बदतमीज़ी कई आहे मोहम्मद उस्मान साहब उन्हीं जे करे असां बालातर ऑफिसरनि खे बि हम्बली रिक्वेस्ट कई आहे त असां उन खे हटायो वञे। चीफ मिनिस्टर ऑफ एजुकेशन के भी हम्बली रिक्वेस्ट कयूं था साईं के हितां रिलीव कराए हटायो वञे ताकि तालीम ऐं बेतालीम जी बहितरी जे लाइ असां इहो चऊं था। कल साईं असांजे सीनियर प्रिंसिपल जान मोहम्मद मलिक साहब सां साईं उस्मान साहब तमामु नारवा सलूक कयो आहे। उन सां कुझु बेइज़ती जो बि इज़हार कयो अथई ऐं उनखे स्लैप करण जी कोशिशि कई अथई, जंहिंजो सॼो स्टाफ शायदि आहे ऐं वेठो आहे। असां उनजे करे एहतजाज कयो आहे। असां सख़्तु लफ़्ज़नि में मुज़म्मत कयूं था। उहो शरीफ़ इंसान आहे। गवर्नमेंट हाई स्कूल मुबारकपुर में साईं मोहम्मद उस्मान मातम प्रिंसिपल सां बदतमीज़ी करे जेके कानून जी भञकड़ी कई आहे, सो इहो तमामु ग़लति अमल आहे। असां DCO सखर तालीम एजुकेशन डायरेक्टर हाफ़िज़ शाहबुद्दीन DO सखर खां मुतालबो कयूं था त जीअं मोहम्मद उस्मान खे हटायो वञे। सभु उस्तादनि सां जेको आहिनि ग़लति रवैयो इख्तियार करे थो। जेको बि उस्ताद जेको हिन सां थोरो करे थो त हुनखे रिलीफ करणु चाहे पियो ऐं पावर जेके प्रिंसिपल जा पावर हे पाण हलाए पियो। असां पुरज़ोर अपील कयूं था त बाला अफ़सरनि खे सम्झे चीफ सेक्रेटरी खे त हिन खे हटायो वञे। जी एहतजाज इन जे करे आहे त साईं खे हटायो वञे, मोहम्मद उस्मान खे असां हटायो वञे। ऐं जेको असांजे सरजान मोहम्मद जेको प्रिंसिपल आहे उनजी बेइज़ती कई वई आहे। जेको 20 ग्रेड जो ऑफिसर आहे, हिकु 16 ग्रेड जे ऑफिसर असांजे 20 ग्रेड जे ऑफिसर सां बेइज़ती कई आहे। इन जे करे असां एहतजाज कयो आहे त सर उस्मान खे स्कूल मां हटायो वञे। सर मोहम्मद उस्मान खे हितां हटायो वञे, छाकाणि सर मोहम्मद उस्मान आहे सर पंहिंजा हुकुम हलाईंदो आहे ऐं कॾहिं बि क्लास न वरितो अथई। बॉयज़ हायर सेकेंडरी स्कूल खां तालुक़ु रखूं था ऐं असां हिन इदारे में स्टडी कयूं था ऐं असांखे ही सर उस्मान जेको ही उस्ताद आहे हिन तमामु घणी बदतमीज़ी कई आहे हिन स्कूल खां। कैमरा टीम सां मजीद महर, सिंध टीवी न्यूज़, ठिकराटो।